الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور، ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: كل نفس ذائقة الموت. فقد قال الله تبارك وتعالى في موضع آخر: واعبدوا الله ولا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين، وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم، هو الحبيب الذي ترجى شفاعة
लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़तहिमी। उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे, जब दुनिया से सिकंदर गया तो दोनों हाथ खाली थे। पोखणी अथई त पोख न दवींदई मुंद चढ़ी, पानी भी थींदई पोयरो सुकी थींदई सोक, जिते लुणंदो लोक मता उते सिके हिक संगलय। 17 सितंबर सन 2021 जुमे जी शाम संसद जी रात खैरपुर मीरठ जी फैजाबाद में मदरसा फैजुल उलूम हमादिया में बिरादर अजीज सैकारी अब्दुल वहाब फुलपोटर साहब जी मरहूम ज़ौजा ऐसे बिरादर अजीज कारी खलीलुर रहमान साहब जी वालिदा मोहतरमा फानी दुनिया में अलविदा करे हमेशा हमेशा पांजे हकीकी रब करीम असां वञी करे मिली उन जे रूह के ईसाले सवाब पहुंचाण खातिर कारी अब्दुल वहाब साहब, कारी खलीलुर रहमान साहब कुरान पाक के वाइज़ ऐं तक़रीर जो एहतमाम करायो आहे। खैरात फी सबीलिल्लाह जो एहतमाम असां दुआ था कयूं त अल्लाह ताला कारी खलीलुर रहमान साहब जी अमर जे दर्जात के बुलंद फरमाए, अल्लाह ताला उनके जन्नत में आला मकाम नसीब फरमाए ऐं पोयन के अल्लाह ताला सब्र ऐं तहम्मुल जी तौफीक अता फरमाए। आमीन। दुनिया जो जहान फानी जेका शइ सही आहे सा रहंदी, जेको आयो आहे सो वेंदो। असां सभु वञण लाइ आया, हमेशा हिते न रहंदासीं। जेके कल हुया अॼु नाहिन, जेके अॼु आहिनि सुभां न हूंदा। ये दुनिया जो जहान फानी, दुनिया मज़राअतुल आखिरा। मदीने जे मीर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया आखिरत लाइ खेती है, पोख। जहिड़ो माण्हू पोखींदो अहिड़ो लुणंदो। कॾहिं बि ईअं न थियो आहे त तव्हां सारियूं पोखियूं कणक लुणो, कणक पोखियूं फुटियूं लुणो, कदे भी नहीं। वमा हाज़िल हयातुद दुनिया इल्ला लहवुम व लइब। दुनिया जो जहान लहव ऐं लाइब, खेड ऐं तमाशा। ऐं हमेशा हमेशा जेको अबदी जहान आहे वो आखिरत जो। यानी सब वया, 1.25 लाख नबी दुनिया में विया, हर को हलियो वियो। कायनात जो सरदार मदीने जो मीर मुझो मिठड़ो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे करे सॼो जहान वजूद में आयो, वो सोनो भी उन सोने मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी रब करीम पान ने घुरा। आखिर मौत दुनिया सिजनुल लिल मोमिन व जन्नतुल काफिर। मदीने जे मीर फरमाए दुनिया मोमिन जे लाइ जेल खा। ये जेली जेल जे अंदर जेल जो पाबंद आहे, तां के भी अल्लाह जो हुक्म जो पाबंद बनो। काफिर लाइ जन्नत आहे, जी अमल इस्ती करे। शराब पी उन जी मर्जी, व्याज खाए उन जी मर्जी, शरीयत के खिलाफ राग बुधे, गाना बुधे, नाच बुधे, दोल वजाए उन जी मर्जी आहे।
पर मोमिन ऐं मुसलमान जिन कलमो पढ़ियो आहे न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन्हनि खे मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे मुताबिक जिंदगी गुज़ारी अहकामात मदीने जे मीर मोहतरम दोस्तों बुजुर्गों ही भाइरों दुनिया जो जहान फानी तब हजरत अली मुर्तजा शेरे खुदा रजी अल्लाह ताला पांजे गुलाम कंबर के वठी करे कब्रिस्तान में वयो कबर वारन सां ॻाल्हाए करे चवे तो कबर वारो ॾियो त पंहिंजो हवाल असांजो हाल त इहो अथव जो तव्हांजे मरण खां बाद में 3 ॾींहं तॾो कयूं 3 ॾींहं हाणे त 3 ॾींहं बि नथो 1.5 ॾींहं उन खां बाद में तॾो खणी करे तव्हांजे ज़मीनुनि जा कागज़ात मटाइण जे कोशिश में खाता मर माला तुंदा तव्हांजा नाला टहिजी विया ॿियनि जा नाला लिखजी विया अवां जे सुवारनि ते पिया ॿिया चढ़नि अवां जी घरवारी तव्हांजे मरण खां बाद में 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी करे वञी निकाह ही ॿियो कई जवानी में के असांजो हाल तयार इहो अथव कुझु पंहिंजो बि हवाल ॿुधायो फैज़ाबाद जा मुसलमानों मुझो सोनो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर रोई वेठो पांजे गुलाम कंबर के चई कंबर हल न मोटी हलो अगर इनके ॻाल्हाइण जी इजाजत हुजे आ त रड़ियूं करे चवन अली कब्र में अमल खां सवा ॿियो कुझु नथो खपे अमल से बनती है जिंदगी जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी यार मर्द भी मरना मायूं भी मरंदियूं ओ मुझी अम्मा न्याणी हयादार पर्देदार तू भी बुध वडेरो मरंदो तो वडेरी भी मरंदी मुल्लो मरंदो तो मुलियानी भी मरंदी पीर मरंदो तो पीरियानी भी मरंदी मुर्शिद मरंदो तो मुर्शिदियानी भी मरंदी वड्डा मानू मरंदा तो वडेरियूं भी मरंदियूं खुदा जी ज़ात जो कसम मुझो सोहणो अली उन जी रानी अम्मा फातिमा ज़हरा मदीने जे मीर जी न्याणी आप इमामुल अंबिया जी न्याणी हजरत अली जी रानी हसन हुसैन जी अम्मड़ जन्नत जे औरतुं जी सरदार कुरान जी हाफिज़ानी आलिमानी ज़ाकिद मुत्तकी परहेज़गार जॾहिं दुनिया पई छॾे अॻ में गुस्ल करे कपड़ा तब्दील करे मुझे सोने अली के घुराए चवे थी अली पारी गल जे नाराज़ आ अल्लाह जे नाले ते मांखे माफ कजाए छो मदीने जे मीर फरमायो जेका औरत मरी वई मुड़स नाराज उहा माई जन्नत में न वेंदी अली नाराज़ आ अल्लाह जे नाले ते माफ कजाए बे नंबर में अली मुझे बचड़ जी भारत थई हसन हुसैन मुझे बाबा साईं के ॾाढा प्यारा बाबा साईं दो हो चौंदो फातिमा जी मुझा बाबा फातिमा मांखे पंहिंजा बचड़ा दे त मां मोहम्मद चुमियूं भी ॾियान भाकुर भी पायान अली राजो थी करे मुझा बचड़ा पानी घुरंदा थई मुझे बचड़नि जी भारत थई 3 नंबर में मां गुस्ल करे कपड़ा तब्दील करे मां दुनिया छड़न वारी आया मां फौत थी वञा मांखे गुस्ल न ॾियारजो पर जेका औरत मांखे गुस्ल ॾियारे चओ त मां ॾियारणु ज़रूरी आहे त पोइ ॻाल्हि ॿुधो जेका औरत मांखे गुस्ल ॾियारे हुनखे चइजांइ अल्लाह जे नाले ते मुंहिंजे जिस्म तां कपड़ा न लाए कपड़ो सूदो गुस्ल ॾियारे मुंहिंजो जनाज़ो ॾींहं जो न खणजो रात जो खणजो जनाज़े जे खट जे चौधारी 4 लकड़ा बदी कपड़ो भी वेड़ जो जनाज़े में रोशनी न कजो अल्लाह अल्लाह एडी इज्जत वारी माई
अज़मत वारी माई मदीने जे मीर फरमायो जन्नत जे औरत तुझी सरदार मुझी न्याणी फातिमा अल्लाह अल्लाह जरे खणी करे कब्रिस्तान में वजन था एकलो सहाबी तो चवे कब्र ख्याल क जाए मोहम्मद जी न्याणी आई थई अली जी रानी आई थई हसन हुसैन जी अम्मड़ आई थई जन्नत जे औरत तुझी सरदार आई थई कुरान जी हाफिज़ानी आई थई आलिमानी आई थई ज़ाहिदानी आई थई वडी सखियानी औरत आई थई ख्याल क जाए कब्र मां आवाज तो जे मां के हसब नसब न खबे मां अमलन जी सदूक आया अमल से बनती है जिंदगी जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी असा न नूरी हो न नारी हो असा तो खाकी अमल अमल सा सब कुछ मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो दुनिया में मानू रहे कुन फी दुनिया का अन्नका गरीब दुनिया में ये रहो जी को मुसाफिर हम मुसाफिर रह कर रात रहने के वास्ते बंगला टाई दो अब मारियो ना रात रातो कहीं मस्जिद में कहीं उताक में वरी सुबह जो पांचो सफर जारी ये रहो पर यार सा दुनिया के विसारे दुनिया सा मोहब्बत कही आखिरत सा आखिरत विसरी गई आखिरत याद ही नहीं कहीं हुजूर फरमायो फरमाए दयाती अलन्नासी ज़मानुन मुझी उम्मत रो ज़मानो ईंदो पंजन से सा मोहब्बत कंदा युहिब्बूनल खम्स व यनसूनल खम्स मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमाए मुझी उम्मत एड़ो ज़मानो ईंदो पंजन से सा मोहब्बत कंदा पंजन से के विसरींदा युहिब्बून दुनिया व यनसूनल आखिरा दुनिया सा मोहब्बत कंदा आखिरत के सारीद अज दुनिया से मोहब्बत आखिरत याद नागे युहिब्बून अल हयात व यनसून अल मौत हयाती से मोहब्बत कंदा मौत के सारीद अल्लाह अल्लाह अज मौत याद नागे हर के मानव के हयाती से मोहब्बत दुनिया से मोहब्बत युहिब्बून अल कुसूर व यनसून अल कुबूर हुजूर फरमायो महलातुन से मोहब्बत कंदा बंगला सा मोहब्बत कंद टाइल सनाइंद मार्बल लाइंद युहिब्बून अल कुसूर महलातुन सा मोहब्बत कंद व यनसून अल कुबूर कब्रों के विसारिंद कब्र याद नाए युहिब्बून अल माल व यनसून अल हिसाब हुजूर फरमाए माल सा मोहब्बत कंद हिसाब किताब जो दी विसारिंद युहिब्बून अल मखलूक व यनसून अल खालिक मखलूक सा मोहब्बत कंदा खालिक विसरीन खालिक यादी खालिक याद मखलूक सा बीठो दोस्तन ना बीठो होटल माल में बीठो आजान आई अल्लाहु अकबर लड़ीना मोहब्बत माल था बकरे सा मेहने सा आजान आई लड़ीना माल गड कर जो शौक घणो होंदो माल गड कंदा पर बुधो बुधो माल सा मोहब्बत कंदा हिसाब किताब युहिब्बून अल माल माल सा मोहब्बत कंदा हिसाब किताब विसारी ना आए क्या कि तो मुके हिसाब किताब ही जनो आए क्या मोहब्बत समानो जीवन महला तू ठहराइंदा मार्बल हलंदा टाइल सणाइंदा माता का पुछा तो सभिनी को जेके भी आया हो असा के दुनिया में घणो वक्त रहणो गाला न था अब जल्दी कर बारे उठने चिमका नजर आए
मुझे वाइद लाउड भी सही न तो है पक्का भी हर सही वरी जनरेटर भी तू एड़ो कढो साव तो वने अबा घणो घणो पुरानो गालायो न दादा अभी खबर कोने भला एतरी तो खबर तो न 30 साल 40 साल तरंदा से न 50 साल 60 साल सफा न मरे काम जी हली खाली 100 साल बस इन जैमें 60 साल 70 साल रहूं था उन जे लाए एडी मार्बल टाइल्स संगे जा बेड सोफा सेट वट वटा मेहनता वरी जेको जे कब्र में घट हजारे साल रहंदा से उन जे लाए कुछ भी काशे भी न ओ मुसलमानो दुनिया जो जान फानिया कुल्लु मन अलैहा फान जो सुभान अल्लाह हर से फना थी का भी शय न रहंदी फरमाई त कुल्लु मन अलैहा फान वयबको वजह रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम हर शय फना थी हर शय ॻाल्हायो का भी शय न रहंदी हर शय फना थींदी मौत ईंदो आसमान ते मौत इधर समाउ शक्कत आसमान फाटी पवंदो इधर शम्सु कुव्विरत मौत ईंदो सिज ते सिज मरंदो सितारा मरंदो व इधल कवाकिबु तसरत मौत ईंदो सिज ते मौत चंड ते मौत आसमान ते मौत जमीन ते मौत कुरान तो फरमाए यार नजर करे इधर शम्सु कुव्विरत व इधर नुजूमु कदरत व इधर जिबालु सुय्यरत व इधर इशारु उत्तिलत व इधर वहूशु हुशिरत व इधर बिहारु सुज्जिरत व इधर नुफूसु ज़ुविजत व इधर मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत अल्लाह तो फरमाए सुन जने क़यामत थींदी सिज जेको आ बेनूर थींदो आसमान फाटी पवंदो सितारा किरी पवंदो सिज बेनूर थी वेंदो वॾा वॾा जबल सरड़ा सरड़ा थी करे उॾामी वेंदो अल्लाह अल्लाह फरमाई त यौम तुबद्दलुल अर्ज़ गैरल अर्ज़ ये ज़मीन तब्दील थी वेंदी ॿी ज़मीन ईंदी अल्लाह अल्लाह सिजने से ते हूंदो माण्हू पंहिंजे पगर में पिया ॿुॾंदो यार हर शइ ते मौत ईंदो आओ मानू बीता हूंदा यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमिज़िन बिबनिही व साहिबतिही व अख़ीही व फसीलतिही अल्लती तुअवी व मन फिल अर्ज़ि जमीअन सुम्मा युनजीही कल्ला 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 इन्नहा लज़ा नज़्ज़ाअतल लिशवा और तो फरमाए फला सद्दक़ वला सल्ला क़यामत के तो फरमाए कल्ला इज़ा बलगतित तराक़ी व क़ील मन राक़ व ज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़तिस साक़ु बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़ वला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला थुम्मा ज़हब इला आलिही यतमत्ता। हाँ दोस्तों अल्लाह तो फरमाए जब इंसान मर दो साह निकल दो पिनन मां छक्का दे बीजू पान में मिलन पिनन मां ये जिसके जो इंदी पिनी पिनी सा मिलंदी साह निकलींदो ओ हिते हलक निली में पास तारा मथे छत में तारा खुतल हूंदा
हेॾो ज़ाल बीठी आहे, हेॾो बच्चा बीठा आहिनि, हेॾो पुट बीठा आहिनि, हेॾो न्याणी, हेॾा भाइर। हाणे चवंदा वारो पियो मुला खे वठी अचो यासीन पढ़े, वठी मुली साहब खे वठो, कारी अब्दुल वहाब खे वठी अचा यासीन पढ़े। यासीन छाजे लाइ था पढ़ाइनि त उथी रे ॻाल्हाइणो सां न न न हा उहो ई आहे वॾेरे सुञातो अथई यासीन इन करे पढ़ाईंदा संत मान सां हले ये थोड़ी न होती है। हाने मौलवी वठी हाने हाने छा कंदुसि, हाणे मौलवी छा कंदुसि, पढ़ंदुसि साले अल्लाह आज़ान आई लड़ी न आयो, लड़ी न आयो, आज़ान आई लड़ी न आयो, नमाज़ ते न आयो, मस्जिद में न आयो, तबाही करे छॾई तबाही। औलाद कफ़ाउल सुम्मा औलाद कफ़ाउल, तबाही करे छॾई पंहिंजी तबाही करे छॾई तबाही। क़ुरान तो चवे ख़ुदा जी ज़ात जो कसम आओ ख़ैरपुर जा मुस्लमानो फैज़ाबाद जा मुस्लमानो हेॾे नज़र कर जॾहिं इंसान मरंदो क़यामत जो ॾियारो थींदो रब खे चवंदो मुंहिंजा मौला हीअ ज़ाल हीअ पुट हीअ औलाद ही मिट माइट सभिनी खे सड़ जहन्नम में सड़ भली मारेनि भली अज़ाब ॾियनि पर मूंखे मूंखे जन्नत ॾे। फरमाईंदो त कल्ला कल्ला ना 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 पर यार उते त बेज़ार थी वेंदो यार दुनिया जो जान फानी अथव रब जो ज़िक्र कयो अल्लाह ॾे लड़ी अचो यार तवजो कयो दुनिया जो जान छॾणो तेरण जो अकोजे त मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया के होजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने दुनिया मां बुरको था मटाइनि यार नज़र कर सूमर जो ॾींहुं 12 रबीउल अव्वल शहर मदीनो हुजरो अम्मा शाह जो मदीने जे मीर फरमायो आशा जी मुझक आशा पानी गरम कर मां मोहम्मद गुस्ल कंदुमि अम्मा फरमाए थी मां पानी गरम कयो मुंहिंजो भाउ नंढड़ो आयो जंहिंजो नालो अब्दुल रहमान हुयो हुन जत में ॾंदड़ो हो हुज़ूर फरमायो आशा जी मुझक आशा मां ॾंदड़ ॾींदुसि अल्लाह अल्लाह अम्मा फरमाए थी पंहिंजे भाउ खां ॾंदड़ वठी करे आका साईं खे ॾिनोमि पाण फरमायूं आशा हाणे त असां चबाड़े नथा सघूं चबाड़े ॾे अम्मा फरमाए थी मां चबाड़े 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 नरम कयो धोण पी वञ अल्लाह अल्लाह ओ फैज़ाबाद जा गैरतमंद मुस्लमानो मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा काॾे थी वञे चईसे मां ॾंदड़ चबाड़ियो थम धोई अचां अल्लाह अल्लाह साईं फरमाए ना 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 धोण जी ज़रूरत न आहे तुंहिंजो चबाड़ियल मां मोहम्मद लॻाईंदुसि ॾाढा नथा चओ थोरो ॾाढा था चओ जेको ॾाढा चवंदो मदीने ईंदो जेको होरियां चवंदो पंध ईंदो अञा जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूं सां गॾो हलंदो कारी अब्दुल वहाब भी मदीने में ईअं घुमंदो त ही ॼणो ख़ैरपुर में थो घुमे मां हिकिड़े साल गॾु हुयो मां रमज़ान में चओ सुभान हा जेको सफ़ा होरियां चवंदो न पंध ईंदो कॾहिं ॻाल्हि ते कुझु नज़र हणंदो न होॾे ओ दोस्त मां साईं सां गॾु वियो हुउमि मदीने ओ रमज़ान में गॾु हुयासीं पर मदीने में ईअं पियो घुमे जो मां पुॼी न पियो सघां वाह जो मदीने में ने शख़्स बि ज़िंदगी ॾिनी आहे अल्लाह जी मर्ज़ी आहे पैसा गॾु कंदो वञ गॾु कंदो वञ गॾु मरे त कोई ख़त्म ई छो वञी मदीनो ॾिसी हा वञी मदीनो ॾिसी जागो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो आशा तुंहिंजो चबाड़ियल मां मोहम्मद लॻाईंदुसि या मोहब्बत घर में आया आशा जी मुंहिंजा साईं मूंखे पाणी दे पिया हम फरमायो पाणी पाण फरमायूं आशा तूं भी साईं
तव्हां चयो भरिया मां पंहिंजे हिसाब सां ठाहींदोमांसि हा साईं तव्हां पियो पाण फरमायूं आशा तूं पी अम्मा फरमाए थी मां पानी पीअण शुरू कयो पिया पई साईं फरमायो ओ मुझी रानी आशा सब न पी जाए अधमा मोहम्मद लाए बचाए जाए ॾाढा तो चओ न पान फरमायूं आशा अध मुझे लाए बचाए जाए अल्लाह अल्लाह अम्मा फरमाई थी अध बचाए करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिनो में पान फरमायूं आशा जी मुझक आशा बुध केड़े पासे का चप रखी पानी पीतो थई बुधाए तमाम मोहम्मद भी पांजे नबूवत वाला चप मुबारक उते रखी करे पानी पिया एडी अम्मा आशा सा मोहब्बत हुजूर फरमायो या आयशा अंत ज़ौजती फी दुनिया वल आखिरा ओ मुझी रानी आशा हुजूर फरमायो आशा तू मां मोहम्मद करीम जी दुनिया में भी रानी आ त आखिरत में भी रानी आ सुभान अल्लाह एडी प्यारी अम्मा आशा मदीने जे मीर के बुधो बुधो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबा पुछंदा या रसूल अल्लाह साईं तव्हां के सभनी में प्यारो केरा पान फरमायूं साईं साहबा चयो या रसूल अल्लाह के प्यारो केरा पान फरमायूं मुखे आशा प्यारी है आशा या आशा अंत ज़ौजती फी दुनिया वल आखिरत तू मुझी दुनिया में भी रानी है आखिरत में भी रानी सुभान अल्लाह तवज्जो कर अर्ज़ो कया थोरो तो हुजूर फरमायो अचो त मदीने जे मीर इमामुल अंबिया जी जुदाई अम्मा आशा फरमाए थी मुझे आका साईं गुस्ल कयो कपड़ा तब्दील कया हेना साइन फातिमा ज़हरा मदीने जे मीर जी रानी मदीने जे मीर जी न्याणी मुझे मौला अली जी रानी हसन हुसैन जी अम्मड़ हुजूर फरमायो अम्मड़ जी मुझे बाबा अम्मा के दे अम्मा फातिमा ज़हरा चवे थी पांजो कन खणी करे बाबा से जे चपल मुबारक कंदे आंदो मुझे बाबा से मां के चयो अम्मड़ जी मुझे बाबा अम्मड़ तुझे बाबे के रब अख्तियार नो रब चयो सोना जेतरा साल चो उम्र ॾियां 1000 साल चो 5000 साल चो अम्मड़ मुझे रूह लबैक कई थई तुझो बाबो अन करीब दुनिया छॾण वारो पांजे रब ॾे वञण वारो हुजूर फरमायो अम्मा जी मुझे बाबा अम्मा मुझे वफात का बाद में रो जाइन अम्मा मथे में मिट्टी न विझ जाए ओ मुझी जी जलम मड़े अम्मा मोते चंबर न जाए ओ मुझी जी जलम मड़े अम्मा पार कभी न रोए जाए ओ मुझी जी जलम मड़े तुझो आवाज खिची में न वने ओ मुझी अम्मड़े अल्लाह अल्लाह अम्मा फातिमा ज़हरा मदीने जे मीर जी न्याणी रोई वेठी पान फरमायो ना ना मुझे अम्मा यो छा पई करे अम्मा नरो नरो अम्मा तू त मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो हुजूर फरमायो अल फातिमा तो बिज़अतुम मिन्नी साईं फरमायो अम्मा नरो नरो ओ मुझे रब बिशारत दी सय्यदतुन निसा अहलिल जन्नती फातिमा हुजूर फरमायो जन्नत जे औरतुन जी सरदार मुझी न्याणी फातिमा नरो 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 ओ मुझी अम्मड़ इन सजे आल बैत मां पहरिया पहरिया जन्नत में मूसा तू मिलंदी सुभान अल्लाह दरवाजो कर बुधो अम्मा फातिमा रोई से मानो जो हाल तनी बाबा साईं जी तबीयत सही ना है हाने पिया मसला पुछन साईं फरमायो अम्मा मसलन पुछण वारा न थई अम्मा जिब्रील उन सां गॾु इज़राइल मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम छतवी इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह हुजूर जी जुदाई लिखी थोरो तवज्जो कर साईं फरमायो अम्मा ये नाइन मानो ना मलाइक दरवाजो खुली
जिब्रील आयो मता भी चवे तो अल्लाह जा दादला नबी अल्लाह सलामत हो दे इन लाउड में सुभान अल्लाह चल बस ये अल्लाह सलामत हो दे नबी से चयो ओके जिब्रील जी अल्लाह तवा के सलामत हो दे थोड़ो तो मसाइन ने जुदा ही बयान सलामत हो दे साइन फरमायो जी अल्लाह दो चे मुझो मोहम्मद करीम मुझे अचर जलाए तैयार है तो मुझे महबूब जो पाकुरु तय्यबुरु आगिरु अक़दसुरु मारा बकरी मजे क्या पेश कयो पान फरमायूं जिब्रील यो तो जो कम ना के आओ मोजा साईं यो इज़राइल जो कम फरमा के रब चयो मुझे हबीब करीम का मोकलाए जाए सोनो मोकल दे सोने जो पाकुरु तय्यबुरु आगिरु मुझे खणी अच पान फरमाई इज़राइल का दे से मुझे बोया लिखो भी तो सैन फरमायो चवेस निकरी भी दो हुजूर फरमायो इज़राइल कंद हेत कहीं भी तो हो सैन फरमायो दे खबर सारा कदन में तकलीफ जैसे आलमन के न थी दई हाफिदन के न थी दई शहीदन के न थी दई सोना ने माजन के न थी दई बाकी गुनाहगारन के जरूर थी दई अल्लाह अल्लाह ओ फैजाबाद गुनाहगार खैरपुर मीर जा गुनाहगार परमात्मा ये तो चव ही जे को मुझो आवाज ही जे का मुझी रड़ ओ दुनिया जा गुनाहगार परवेश पल जे हिन जे को फेसबुक जे जरिए दुनिया जे कुंड कुर्स ते मुझो आवाज विंदो मां तवा के दो कयो दुनिया जा गुनाहगार मदीने जे मीर जो प्यार तदिस है उम्मत हरीस नबी फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मानितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम असा जो नबी हरीस पान फरमायूं अच मां मोहम्मद करीम जो रूह कब्ज़ कर जेके भी मुंजा गुनाहगारन के तकलीफ दींदे अल्लाह अल्लाह सैन फरमायो अज मां मोहम्मद करीम के दे यार मुझी गुनाहगार उम्मत के न दी जाए एडी उम्मत मदीने जे मीर के प्यारी तवज्जो कर अर्ज़ कया खुदा जी ज़ात जो कसम हुजूर जो पाकुरु तय्यबुरु तागिरु माता का पुछा तो साईं दुनिया में बुरको मटियो यो हादसो नंढो हो या वडो गालायो वडो बाह वांगुर गाल पकड़जी बाह जेको जाते हो सुखी बारहन में जो खबर पई त मानू रोंदा अखिन ब्याबा नीर वन आओ सही न तो ले हमाशा के बड़ाए खुद अखिन ब्याबा नीर वन जे होयो एकड़ो साहब यो बाग में बीठो खबर पे मुझे साईं दुनिया में बुरको मटियो उते रोई करे चवे धो मुझा मौला पान जो नबी पान ने घुराई हाने मां के अंदो कर हाने अखियों कस जेके अखियों रसूल करीम जो चेहरो दिसी करे दिल ठारी नियो साईं रसूल करीम जो चेहरो दिसी दिल ठरंदी अजो रसूल पान दे घुराई ओ मुझा मौला करीम मां के अखियों की जरूरत न के सोना रब मां के अंदो कर दुआ कबूल थी वई नबी जे चेहरे काने मां बे के जो चेहरो न दिसंदुस अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु के पतो भयो
आयो ड्रोणंदो साईं जे चेहरे जे मथा अच्छी चादर पई सैयदना अबू बकर सिद्दीक आयो हुजूर जे चेहरे तां चादर हटाई हुजूर जे चेहरे ते चुम्मी ॾिनई इब्दो हय्या व मय्यत मुंहिंजा साईं तुझी जिंदगी भी पाक सोना तुझी जुदाई भी पाक हजरत उस्मान रोई रोई खुदा जी ज़ात जो कसम ज़बान जन बंद थी वई हेठ कंध कई वेठो हो मुझो सोहणो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर नबी जे चेहरे ते चुम्मी ॾई ये लफ्ज़ तो चयो इब्दो हय्या व मय्यत सोण तुझी जिंदगी भी पाक तुझी जुदाई भी पाक अल्लाह अल्लाह फैजा बाजा मुसलमानों मुझो सुनो अली बोझवे ओ सुना मोहम्मद अज तुझी जुदाई मां अली के झोरे विधो सोना एडो झुरी पयो में एडो झुरी पयो में जेकरे तू सब्र जी तलकीन न करे मां अली तुझे जुदाई में रोई रोई पांजे अखियुनि जो पानी खत्म करे छड़िया पर सुन अज तुझे जुदाई जे करे अली सब्र तो करे जो तू सब्र जी तलकीन करे हजरत उमर जो हाल इहो एड़ो उमर मदीने जे मीर जी मुराद उमर एड़ो उमर बहादुर उमर एड़ो उमर जमीन ते राह दे अल्लाह कुरान अर्श का मोकले एड़ो उमर खैरपुर जा मुसलमानो फैजाबाद जा मुसलमानो उमर पियो चवे खबरदार खबरदार मता को चवे मोहम्मद फौत थियो हिन तलवार सां मुंडी लाए छॾींदो मांस मोहम्मद अल्लाह सां मिलण वियो आहे ॼाण थो अचे मोहम्मद फौत थियो ॼाण आयो अखियूं मुबारक लाल वेझो कोई न पियो वञे मता उमर जज्बाती आहे मता हणी तलवार सां मुंडी लाए विझे सैयदना अबू बकर सिद्दीक के पतो पयो नबी सन जे चेहरे ते चुमी ॾई आयो हजरत उमर हीअं अखियूं ॻाढ़ियूं कयूं बीठो आहे हजरत उमर पियो ॾिसे सैयदना अबू बकर सिद्दीक आयो हजरत उमर ॾिसे पियो हीअं तलवार उमर जी फिरे ये मोहब्बत आई नबी जी जुदाई जे करे नबी सही सां मोहब्बत दस्तरे पर चवे न अल्लाह सां मिलण वियो आहे ॼाण आयो ॼाण आयो ॼाण आयो ॼाण आयो हज़रत अबू बकर सिद्दीक आयो चई लोगो वॾो मुदब्बिर वॾो आलिम वॾो बुर्दबान अबू बकर सिद्दीक वॾे इल्म चे तो लोगो अंता बुद मुहम्मदन फक़द मात सब मानो बेटा उमर उमर सही नहीं से अंता बुद मुहम्मदन फक़द मात जेकरे तवा मोहम्मद जी इबादत कंदा हो त मोहम्मद त फौत थी दुनिया चली अंता बुद अल्लाह जेकरे ता अल्लाह हजीबाल कंदा हो अल्लाह हय्यु कय्यूम दाइम कायम हमेशा न निंद्र चेस न मौत कुरान पढ़े अल्लाह ला इलाहा इल्ला हु अल हय्युल कय्यूम ला ताखुलुहु सिनतु वला नौम लहु मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम आदम तो आयत बनी कुल्लु मन अलैहा फ़ान व
वयबको वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। अया कुरान तो पर वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रुsul अफ इम्मत औ कुतिल क़लबतुम अला आक़ाबिकुम वमन यंक़लिब अला अक़बैहि वलन यज़ुर्रल्लाह शय्या वसयजज़िल्लाहु शाकिरीन। कहना था जो हजरत अबू बकर सिद्दीक़ कुरान पढ़ियो उमर ॾिसी हजरत उमर सही के कहीं भी न झुकायो। फैजाबाद वारो उमर झुकण जड़ो न हो। आयो हिजर असवद के चई या हजर ओ पत्थर माके खबर आ तो मैंने नफो आना नुकसान आ कुछ भी ना है। मां उमर तो के चुमी इन जे करे तो ॼा जो मुझे मिठड़े मोहम्मद साईं तो के चुमी ॾिनी। मैं तो ॼाणो न झुका मां तो के ये झुकी चुमी न ॾिया पर मुझे साईं चुमी ॾिनी तई उमर तॾहिं बि झुकी चुमी ॾे। ये उमर केड़ो उमर खुदा जी ज़ात जो कसम उमर के कहीं न झुकायो कुरान झुकायोसि। कुरान ॿुधंदो हो उमर ये झुकी वेंदो जीअं नक में नाकेली ॾाचीअ के हुजे ऐं चवेसि होश त वेही रहे। हज़रत उमर जॾहिं कुरान ॿुधंदो हो उमर कुरान जे अॻियां कुझु न अदीअ भेण कुरान पढ़ियो आयो कावड़ में हो मारण जे लाइ कुरान ॿुधई अलैकल कुरान लितस्का इल्ला तज़किरतन लिमन यख्शा तंज़ीलन मिम्मन खलक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमान अलल अर्श इस्तवा। अदी पढ़ंदी थी वञे उमर तो चए ओ मुंहिंजी भेण चुप कर वधीक न पढ़ मुझो यां तो वढ जल्दी के मूंखे मोहम्मद करीम ॾे वठी हलो। उमर हज़रत अबू बकर सिद्दीक़ कुरान पढ़ियो वमा मुहम्मदुन इल्ला रसूल मोहम्मद अल्लाह जो रसूल जी ॿिया रसूल आया पंहिंजे रब जी तौहीद बयान करे पंहिंजे रब ॾे विया। ये मोहम्मद मुस्तफा भी रब जी तौहीद बयान करे पंहिंजो पीरन पूरो करे वयो वो रसूल दुनिया छॾे वञे अल्लाह तो फरमाता पंहिंजी खोड़िन ते पोइ मोटंदो। हज़रत उमर कुरान जो ॿुधो न तलवार म्यार में विझ घोड़ा खोले वेही रहियो उमर के। हज़रत उमर चयो अबू बकर यार ॼणो आहे त मूंखां विसरी वई। हाणे याद हुजूर जी जुदाई साईं दुनिया मां बुरको मटियो। अम्मा फातिमा मदीने जे मीर जे जुदाई में छापी चवी माज़ाला मौसम तुरबत अहमदा। इते त ॾाढा चओ ए समझो था या ॾाढा चओ माज़ाला मौसम तुरबत अहमदा अल्लाह यसुम मद ज़मान गवालिया सुब्बत अलैया मसाइबुल लवन्नह सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। चवेदी जेको माण्हू मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कब्र मुबारक जी मिट्टीअ जी खुशबू सिंगे वे कहीं खुशबू सिंगण जी ज़रूरत कान्हे। अल्लाह अल्लाह असां देवबंदियुनि जो अक़ीदो जमियत उलमा इस्लाम वारनि जो अक़ीदो कारी अब्दुल वहाब फलपोटे जो अक़ीदो कारी खलीलुर रहमान साईं जो अक़ीदो इन फैज़ाबाद जे मुसलमाननि जो अक़ीदो मुवहिदनि जो अक़ीदो। देख जेका मिट्टी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जसद अतर मुबारक के लगे इन जो शान अर्श का मथे आ। नबी साईं जी जिस्म वाले जेका मिट्टी लगे इन जो शान अर्श का मथे।
अल्लाहु अकबर। चेती सुब्बत अलैया मसाइबुल लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सरन लयालिया। बाबे जे जुदाई जे करे मां फातिमा जे मथा एडियूं मुसीबतूं कड़कियूं, एडियूं मुसीबतूं दीन दे अजन्ना दीन दीन रना फिरी रातू थी पोना पर मां फातिमा सब्र थी कया। बता जो सुभान अल्लाह। सब्र साईं जी दुआई मामूली गाल ॾिसण वटि आई। साहबा जी हालत, हज़रत उमर साईं जो हाल इहो ॿुधो ॿुधो उमर साईं जो हाल इहो। उस्मान साईं ज़बान खे ॼण तालो। हज़रत अली चए थो या रसूल अल्लाह तुंहिंजे जुदाई मालीअ खे जोरे विधो, जोरे विधो। जे सब्र जी तलक़ीन न करे हा न अॼु अली तुंहिंजी जुदाई में रोई रोई सॼी अखियुनि जो पाणी ख़त्म करे छॾ। हज़रत बिलाल जी हालत, वाह बिलाल हुजूर जे जुदाई खां बाद में बिलाल उते पियो रोए जाते नबी साईं वुज़ू कर। वरी उन जाए जाते नबी साईं केलू लो कंदा हा मंझंदि जे टाइम ते सुम्हंदा वरी उते जी सुलका बन रंगो कारो वार गुंडीदर चप वॾा इस्लाम दई नबी जो कलमो पढ़ी इज्जत बणजी वियसि। खुदा जी ज़ा जो कसम आ जे जुती जो आवाज़ जन्नत में पो नबी ॿुधे। मको पाक फतह थियो, मको पाक फतह थियो। साईं फरमायो आए न बिलाल जी आमिना जा लाल। बिलाल आज़ान तॾे काबतुल्लाह जे सत ते चढ़ी वञ, चढ़ी वियो। ओ फैज़ाबाद जा मुसलमानों सत ते चढ़ियो बीठो आ आज़ान नथो ॾे। साईं फरमायो बिलाल जी आमिना जा लाल आज़ान दे न यार है चलो सुभान अल्लाह। लाउड केतो न तो वाला सब मां छा कया। बिलाल जी आमिना जा लाल आज़ान दे सत ते चढ़ियो बीठो आ। जे तो साईं जने हुंदो सोयो सो मदीने दे बैतुल्लाह दे मोह करे आज़ान चवंदो हुयोसि। हाणे त बैतुल्लाह जे सत ते चढ़ियो बीठो आ मोह कारे कया। अल्लाह अल्लाह आका साईं मुर्की पयो मिठो मोहम्मद मुर्की पयो। तू मुर्के कुछ न थे पीर मुर्कन कुछ न थे पीर मुर्कन कुछ न थे। फैज़ाबाद जा मुसलमानों मुझो मिठो मोहम्मद मुर्कंदो हो अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाए छॾींदो। दादा त चओ न सुभान अल्लाह। मुर्की पया बिलाल जी साईं पान फरमाई मां मोहम्मद काबे ॾिठो ॾिसां इन काबे जो अक्स मुंहिंजे चेहरे में हूंदो तूं मां मोहम्मद जे चेहरे खे ॾिसी मके वारनि खे आसान ॿुधा। हे बिलाल हे बिलाल साईं जन दुनिया मां बुरको मटे विया बिलाल मदीनो छॾे मज़ो न पियो वरी पंहिंजे इलाइक़े में वियो गंदड़ी कुले ते जियां जो पंहिंजे इलाइक़े में पहुतो माण्हू भॼंदा आया। बिलाल काफ़ी सालनि खां बाद में आयो इत्मानी खा दावत अस हो पियो चए मुंहिंजी दावत खा हो पियो चए मुंहिंजी ख। बिलाल चयो यार अॼु राति छॾियो सुभाणे ॾिसंदासीं मां थकल आहियां निंड न पई अचे निंड न पई अचे। ओ फैज़ाबाद जा मुसलमानों बिलाल के उहे ॾींहं पिया यादि अचनि जो मुंहिंजो साईं चवे बिलाल जी आमिना जलाल हे मेहमान आयो अथई मानी खारायसि। साईं कुझु कोन्हे पाण फरमायूं कर्ज़ खणी बि मानी खारायसि। करे मुंहिंजो साईं फरमाए बिलाल यार खे ॾे त ही त कमु करे करे कहिड़ो कमु सभु ॻाल्हियूं बि यादि अचनि। हज़रत बिलाल रोई 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 सुम्ही पियो निंड अची वियसि। अल्लाह अल्लाह बिलाल के निंड में मुझे मिठड़े मोहम्मद करीम जी ज़ियारत थी वई। निंड में साईं फरमायो बिलाल जीवा आमिना जलाल। बिलाल यार हे त ना इंसाफ़ी आहे जो असां दुनिया छॾे आयासीं तूं मदीनो छॾे वए। ना 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 मुझो शहर छॾे वए बिलाल। अल्लाह अल्लाह रुनो सुलका भरे पयो सुबह जी आज़ान आई सागो कोले ते गंडड़ी
मानू न गुवर तो आने तो वने बिलाल यार खती वनो बिलाल दावत कन अभी वक्त का बंद में आई चैना यार नान ए समयना 3 महीना ओडे जेमा ओडे तो वना काले जल जाने मुझो मिठड़ो मोहम्मद रोंदो मदीने में आयो तवज्जो करदा अर्ज़ कयाई मानू भजंदो बिलाल नबी से जे ज़माने वारी आज़ान तबुद यार हर को भी चवे यार मां नबी से जे ज़माने वारी आज़ान न दई सगंदो मां के छॾियो सभिनी के जवाब ॾिनई बिलाल वेठो आ कुंड में जने बिलाल उमैया का आज़ाद थी बियो अॼु बिलाल जा किलमा घोड़ा पिया वञनि आका साईं पाण उथ बिलाल पुट छो तो रोई हाणे के काफर जो गुलाम नहीं ये गुलाम है अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो गुलाम अवा जे गोठ में वो बच्चो रो अम्मा पाजी चादर सा घोड़ा होंगे अबो पंजे रुमाल सा वारे वा यार बिलाल अजो नबी सही ले बियो अजो उमैया का आजाद जो बियो अबू बकर सिद्दीक आजादी दियो बियो रोए पयो साईं पाजी चादर सा घोड़ा पिया होंगे या अय्युहल मुज़म्मिल कुम अल-लैल इल्ला कलीला निस्फहु अव युक़स मिन्हु कलीला अजो बिलाल मदीने जी नबी मस्जिद में ठोआ नबी मस्जिद मुसल्लो हर शय पर साईं गोलनो वारो दुनिया छड़े होयो अल्लाह खुदा जी ज़ा जो कसमा सब आय भजंद कंहिंखे भी न थो चवे हर को पियो चवे आसान चई यारन अयां जो नज़र कई मौला अली जा बचड़ नबी जा नवस फातिमा जे जिगर जा टुकर भजंदा आय चाचा बिलाल नानो वयो अखिन बापा नीर वन नानो जुदाई करे ओ चाचा बिलाल तू मदीनो छड़े वे चाचा बिलाल अजना ने मोहम्मद वारे ज़माने वारी आज़ान बुध अमर भी वही अम्मा फातिमा हुजूर जे वफात का बाद में 6 महीना जिंदा रही उआ भी दुख बर्दाश्त करे न सगी बुरको मटे वही अल्लाह हज़रत बिलाल चए पियो हिनन यारन के शहजादन के मां जवाब कीअं ॾियां हुजूर जे कचहरी में वेठो हूंदो हुयुमि नबी साईं के कमरो भरे ॾियां नबी साईं ऑर्डर करे यार शहजादन के ॾिसंदो हुयुमि अल्लाह फैज़ाबाद जा मुसलमानों बिलाल पियो चवे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो हुयुमि रसूल करीम हसन हुसैन जे चप्पल ते चुमियूं ॾींदा अखियुनि सां ॾिसंदो हुयुमि नबी साईं उन्हनि जे चप्पल ते पंहिंजा चप रखी ज़बान के ई चूसींदो जे तू खार का चूसींदो साईं सिंगदो अखियुनि सां ॾिसंदो हुयुमि हुजूर कन कुलनि ते खणी करे घुमाईंदो अल्लाह कल सां ॿुधो नबी त ईअं चवंदो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुंहिंजो मां हुसैन जो कन सां ॿुधंदो हुउमि नबी दुआ घुरंदो मौला हुसैन सां मां प्यार थो कयां रब तू भी हुसैन सां प्यार कर जेको हस हुसैन सां प्यार करे उन सां तू भी प्यार कर अल्लाह ही भी लफ्ज़ कल सां ॿुधाम सय्यद शबाब आलिल जन्नत अल हसन वल हुसैन जे दो सभिनी के जवाब ॾिनो में शहजादन के नन्नो में बांग शुरू थी अल्लाहु अकबर बिलाल जो आवाज़ मदीने जे घरन मां माण्हू निकिरी आया औरतूं घरन में भी रोन नंढड़ा नंढड़ा ॿार रोंदा आया माण्हू बाग छॾे आया बिलाल आयो शहर महीन का बाद में बिलाल जो आवाज़ ॿुधो चो यार बिलाल आयो मिठो मोहम्मद भी आयो हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह रोणंदा हज़रत बिलाल इन जाइ ते आयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह बिलाल ॾिठो मुसल्लो खाली हीअं चवंदो हो ओ लोगो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मां शायदी दुनिया ते ही मोहम्मद अल्लाह जो रसूल त हीअं जो कंदो कई मुसल्लो खाली बिलाल बयोश खुदा जी ज़ात जो कसम वॾो आशिक़ रसूल हो जॾहिं मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ी मार पिया ॾियनि चइबो ज़ालिम मारियो
भाग कयो टुकड़ा टुकड़ा कयो जरा जरा कयो बाग में जलायो न मोहम्मद जो कलमो छॾींदो मां न मदीने जे मीर जी गुलामी छॾींदो मां। हे बिलाल हुजूर जी जुदाई नबी ने फरमायो हज़रत बिलाल चयो साईं साईं ता जन्नत में अॻ में केर हुई साईं जन्नत में केर हुई साईं फरमायो बिलाल साईं ने फरमायो बिलाल जन्नत में अॻ में केर हुई ख़बर थी हज़रत बिलाल चयसि तो खां सवाइ त जन्नत जो इफ्तिताह ही न थींदो न चयो न सुभान अल्लाह। साईं ने फरमायो बिलाल जन्नत में ख़बर थी में केर वेंदो त बिलाल चयो साईं अॻ में तव्हां वेंदव न तव्हां खां सवाइ जन्नत जो दर ई न खुलंदो। साईं ने फरमायो सच थो चई बिलाल पर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं मोहम्मद खे जन्नत में वञण जे लाइ अलाह सवारी ॾींदो न उन जी महार बिलाल तुंहिंजे हथ में हूंदी। नथा चओ सुभान अल्लाह। चप वॾा रंग सादो आहे अखियूं ॻाढ़ियूं आहिनि वार गुलीदार आहिनि जंहिं गिलास में बिलाल पाणी पियो पिए मक्की वारा पाणी न पिया पीअनि अॼु उहो बिलाल नबी साईं बिलाल जी आमना जा लाल बिलाल अॼु ओभर करे त मां मोहम्मद जी ओभर खे पीआं। हा बिलाल हज़रत बिलाल खे मदीने जे मीर फरमायो बिलाल महारत तुंहिंजे हथ में हूंदी पर ॻाल्हि ॿुधो बिलाल इहो तुंहिंजो रंग इहो न हूंदो ओ बिलाल जी आमना जा लाल अल्लाह तो कहिड़ो रंग ॾींदो अहिड़ो रंग ॾींदो अहिड़ो हसीन जमील कंदी जो ॾिसण वारा हैरान थी वेंदा। बिलाल जन्नत में नबी जी गुलामी साहबा कई तवज्जो कर दर्द कया आओ हुजूर जी जुदाई आज पियो कहंदा दुनिया में कंहिंखे रहणो कोन्हे मां न कर कुछ न थींदई इहो ॾींहुं ईंदो ख़बर ई न पवंदई पंहिंजा बेज़ार थी वेंदई तॾहिं तो चवंदो अॼु ॿियनि जा जनाज़ा तो पढ़े सुभाणे तुंहिंजो जनाज़ो पढ़ियो वेंदो अॼु ॿियनि जे तॾे ते वेठो सुभाणे तुंहिंजे तॾे ते वेंदई अॼु ॿियनि खे ॿियो कुल्हाड़े सुभाणे तोखे को कुल्हो ॾींदई अॼु ॿियनि खां ॿियो ताज़ियत वसूल करे सुभाणे तुंहिंजी ताज़ियत वसूल थींदी। सोच हिन दुनिया सां मोहब्बत न कर अल्लाह तो फरमाए मा हाज़िहिल हयातुद दुनिया इल्ला लहू व लइब ई दुनिया जो जान खेल तमाशो त अल्लाह फैजाबाद में अचण वारो दुनिया फानी त हमेशा हमेशा बदी जहानत त कारी अब्दुल वहाब साहब पंहिंजी अहलिय खे खत में ॾियारण जे लाइ ईसाने सवाब पहुचाइण जे लाइ हाय क़ुरान जो वाइज़ करायई अॼु हुन माई साहिब जो रूह ॾाढो ख़ुशि थियो हूंदो कारी खलील अहमद पंहिंजे अमर जे लाइ अॼु अमर जो रूह बि ॾाढो ख़ुशि थियो हूंदो अमर जी इज़त कर पुछ कारी खलील खां अम्मा न आहे त घर कब्रिस्तान पियो नज़र अचे ख़ुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमायो अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात हुजूर फरमायो अल्लाह जन्नत अम्मा जे कदम जे हेठां रखी त अल्लाह हुजूर फरमायो सदो अबवाबुल जन्नत अबो जन्नत जो विचो दरवाजो त अबे जी इज्जत कजाए अम्मा जी इज्जत कजाए अबो अमा मुकाबले जी जाए न थई घणन सां फिटाई कंहिंसां झेड़ कई कंहिंसां छा कई अबो अमा फिटण जी जाए न थई जे अबो थई त इज्जत कर अमर थई त अदब कर अबो अमा राज़ी रिज़ल रब फी रिज़ल वालिद हुजूर फरमायो अबो अमा राज़ी या त अल्लाह राज़ी वअब्दुल्लाह वला तुशरिकू बिही शैया व बिल वालिदैन इहसाना होने तो फरमाया वक़वा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़ वला
तनहरुहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमा वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। तुझे रब फैसलो का इबादत मुंहिंजी कयो ऐं ॿियो फैसलो ते अबे अम्मा सां सुहिणो हलो। अॼु आदो कयो अबे अम्मा जी इज़त कंदासीं। अॼु आदो कयो त अलाह असांखे कंहिं शरीक न कंदासीं। सॼे मुल्क सां फिटायो अथई अबे अम्मा सां न फिटाइजाए। अबू अम्मा राज़ी त अलाह राज़ी। नबी साईं फरमाए काश मुंहिंजी अमड़ हुजे हा मां मोहम्मद नमाज़ में हुजा हा न पोइ मुंहिंजी अमड़ मूंखे सॾु करे हा पोइ पुट मोहम्मद साईं फरमाए नमाज़ भञी बि चवां सां जी मुंहिंजी मिठड़ी जी जल अमड़ अबे अम्मा जी इज़त कयो। अबू अम्मा राज़ी तो अल्लाह राज़ी। जंहिंजो अबू अम्मा न आहे उन खां पुछो। मौलाना मूसा अलैहिस्सलाम के रब फरमाए मूसा ख्याल कजाए अल्लाह मुझे मूसा जी पर नाराज न थी जाए जज्बाती दई हाने हमारे पान दे घुराई तमाए हाने पोया दुआ ॾियण वारो कोई न थई घुमे त ख्याल सां घुमजाए। खुदा जी ज़ात जो कसम मोरी अब्दुल जब्बार जी भी दुआ हाले जी वारे साईं जी भी दुआ अमरोट वारे जी भी दुआ देर श्री वारे जी दुआ बरहक मञा तो अल्लाह वारा त गणद रब कबूल कंद। अल्लाह 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 फैज़ाबाद नौजवानो जंजो अबू अम्मा जेरो या अम्मा जेरिया या अबू जेरो ये हाथ रखण खुदा जी ज़ात जो कसम अबे अम्मा जी दुआ बच्चे जे लाइ लो कोटा। अजो तो क्यों नबी से फरमायो अबू अम्मा अबू जन्नत जो विचो चलवा ये भी देखा जी ते नाराज को मां के बेटे कुत्ती भौंक न तो पी के तो चए मड़ा कंगी कंगी सजो घर ही खांगारा करे छड़ियो थई। अरे नबी साईं वेठा साहबी जो या रसूल अल्लाह इन ताइब जे पासे कंगी कोरारी उठ ते दिए जे साईं टप ॾई चादर मुबारक किरी पई हाथे आ पुट साईं सामो साईं ॾिठो पाण फरमायो बीजो डाची के नवे हार जो डाची बिटिया साईं उन कोरारी के खणी पंजन कुलर जे खणी चादर विछाए ॾिनो अमान चादर घर वया पानी खणी आया खार का खणी आया सफा जूरी कोराड़ी सफा खिदमत की कचहरी क्यों वो जो तोहफा वगैरह देना घर दिया साईं मामी नी मां कोराड़ी जो मां ही है तो जी ज़ियारत तो कितनी सुना है सोना साईं फरमाया खिदमत क्या ना तुझी मोकल कुछ वक्त में कचहरी साईं नो जावरी भाकुर पाए मुझे साईं डाची अचे डाची दे वनी ये की ब्याली सन इपरत वाली अखियों जो निगाह साहबा पोया उन अखिन सा ब्याली सन जिन अखिन जो बयान कुरान में तमाज़ा गल बसर व मा तगा न तुझे सुभान अल्लाह हुजूर वला तादोइना का अन्हुम हुजूर प्यारी सन साईं जो ये पोए देने सहू त अखिल मां घोड़ा पिया वन साहबा जो या रसूल अल्लाह ओ मुझा साईं कुरारी केर जय रसूल करीम के रोवारे विधो अज ॾिठी साईं फरमाए न ता सुञा या वा माई थव या मुझी वा अमर तो जेंदा जे रसूल करीम मोहम्मद करीम के नंडे होंदे पाले खीर प्यारो हो जंजो नालो अम्मा हलीमा थव। खुदा जी ज़ात जो कसम जंग फतह थी आहे हिकिड़ी माई कई ॼणी थी साहबा हथ कड़ियूं दहण माई थी चयो ओ साहबियो मांखे हथ कड़ियूं नाणो मां तव्हांजे रसूल मोहम्मद जी भेण साहबा जो साईं भेण तो हुई कोन्हे
या रसूल अल्लाह हिकड़ी माई या केजानी आई है जंग में हथकड़ी गानो से चेदी मुखे हथकड़ी नोलो मा ताजे अगवान ताजे सरदार मोहम्मद जी भेणो आया अजे पूछा चादर की पई समवे केड़ी आई है पान फरमायो अदी की थी चवे मां मोहम्मद जी भेण इन ता से उम्र में मां वडिया शान में तू वडो मुझी अमड़ तो के घर खणी आई असा जे घर में सुजरिया भी करे सोना तू आए असा ठिकर भी सोना बन जीवे ओ मुझा साईं माता के खणी करे बकरियूं चण लावी दी अम्मा न दीदी हिक दबे नहीं माता के खणी हले में वो बकरियों अॻियां हलंदियूं हूं ने अॻियां न पियूं वञनि पोयां पियूं वञनि जाते मां बकरियूं चारींदी हुते वयमि बकरियूं चारियां पई पर चरन न पियूं मुंहिंजा साईं तुंहिंजो चेहरो ॾाढो सुहिणो हो चंड के ताकत न आए जो तुझे चेहरे जो मुकाबलो करे से मां तुझे चेहरे जो ॾिसां बकरियूं भी न पी वो भी तुझे चेहरे जी ज़ियारत पियो कन साईं मां तव्हां के लोली भी ॾियां जीअं मां बच्चे के लोली ॾींदी मां भई चवां लोली ॾियां चवां भी अल्लाहुम्मा अबकिलना मुहम्मद या रब्बना अबकिलना मुहम्मद अल्लाह मुझे मोहम्मद जे जिक्र के बुलंद कर जाए अल्लाह मुझे मोहम्मद जे शान के बुलंद कर जाए अल्लाह अल्लाह साईं मां मुझो नालो शेमा दई मां हलीमा जी धीउ आहे छोड़ियो 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 वाकई मां मोहम्मद जी भेण आहे हिन घर जा मोहम्मद ते वॾा थोरा अथव हिन जी अमड़ मूंखे खीर प्यारे मां मोहम्मद खे पाले अरे जेका 10 महीना पेट में सांडे सूर खाए वहन हलाओ वाह तकलीफ़ दे तकलीफ़ हुन मां खे गाली थोड़े अॼु घर में कारी साहब जी मां न आहे मुंहिंजी अम्मा फौत थी वई घर कब्रिस्तान ऐं मां जेका ये जेका वाइज़ जी मूंखे सलाहियत आहे अल्लाह जो कसम मां त मदरसे में कारी साहब पढ़ाई अलाए केतिरा तालिब हाफ़िज़ कया 40-50 शागिर्दनि मुंहिंजा कारी साहब मां पढ़ायो 15 साल जेके स्टेज ते वेही करे मूंखे सलाहियत ॻाल्हाइण जी मिली आहे न मुंहिंजी अमड़ जी दुआ थी मुंहिंजी अमड़ जी नंढा नंढा वाइद चादर पूरी मोटरसाइकिल ते कोई दफ़े मां हारी पुटरा गरीब मुझे बाबू हारी तो मां के कार वरती 1.5 लाख में वो अभी वो अम्मा ने फोन कई मैं जो मामा कार वरती है हाओ बाबा चई भाई मु काहे तो मां ॾिसां मैं चो मामा चकी दे कि कार वरती ते चकी दे मैं जो सजे गोठ में गरीब घर असां जो सजे गोठ में गरीब घर असां जो भाई अज भी शुरू कईना बाबू मुझो हारी हो चो मामा कार काए अचां गोठ वारा टोकू कंदा न बक्सर जो फुटरो साईं अॼु कार अम्मा चो बाला बधाई दी तू हली काए रब ॾिनी अथई अच तो मां हथ घुमायांस ॾिसी हीअ कार आहे तूं चो हा जी घणे मिली अथई मां चवां 1.5 लाख में उन वक़्तु 1.5 लाख में वॾो चई बाला कंदो त तूं 20 लाख जी गाड़ी ते चढ़ंदो जी लाइ तो 20 लाख जी गाड़ी अम्मा जी दुआ अबे अम्मा जी दुआ काथों लबे मौलवी साहब अब्दुल जब्बार दुआ घुरंदो ये ट्रेडी अक्सा खीसे में भी संदो त चंडरो खीसे में हटाने दो या ये तो सुकी दुआ घुराए अम्मड़ अबो बेलबो का बे लब लालच न तसे ये हद तक न बच्चे जे लाए खुदा जो कसम दिल में दुआ निकलंदी है ना अल्लाह जल्दी कबूल करे हां माता के बताए मौलाना अब्दुल रहमान कारी अब्दुल रहमान सुदैस मां पाजे अबे मां के भी चवंदो आ अजो के अबे मां के त बच्चन के पिटी ना रखियो कने कने निकली विंदी आ सत्यानाश थी वने
अब्दुल रहमान सुलस फरमायो साईं फरमायो त लिखियो पाण इंटरव्यू में त मां ॾाढो ॾिंगो हूंदो पोइ अम्मा मूंखे पिटियो काबतुल्ला जो इमाम चवंदो आहे त अम्मा मूंखे पिटियो पर पिट अहिड़ी ॾिनई दुआ मूंखे चई मां अम्मा थोरी कावड़जी वई मूंखे चई भाउ अब्दुल रहमान अलाह कंदो काबे जो इमाम थींदे पिटई मां जी पिटई आजो जी मां जी ने छोरा कारीअ ते पैर पवई न इएं न हो मुंहिंजी अम्मड़ पुट खे दुआ ॾे ईअं दुआ ॾे जीअं काबतुल्ला जे इमाम खे पंहिंजी अम्मा दुआ ॾींदी त पुट अलाह कंदो त काबे जो इमाम थींदे पुट जे कावड़ जो न पोइ बि वरी ईअं चओ त भाउ अलाह कंदो त आलिम थींदे कावड़ में ई चवे सभी बददुआ थी दुआ लॻे मां अबे खे बि चवां थो अबे जी बि दुआ अम्मड़ जी बि दुआ कारी साहब वरी पंहिंजी अम्मा खे यादि कयो और कारी अब्दुल वहाब साहब पंहिंजी आरीअ खे यादि कयो छो त उहा बि रफ़ीक हयात आहे ज़िंदगीअ जी संगीताणी रफ़ीक हयाती नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं राणी अम्मा ख़दीजा फौत थी वई त नबी साईं जन रोंदा थधा साह भरींदा एॾी उहा औरत जो नबी साईं उनजे क़ब्र में पाण लथी उनखे दफ़नाई पाण उनखे कॾहिं कॾहिं नबी साईं थधो साह भरींदा हुआ ख़दीजा खे यादि कंदा हुआ पोइ सैयदना अबू बकर सिद्दीक़ ॾिसो त नबी साईं पंहिंजी राणी ॾाढी प्यारी ख़दीजा और हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणी 70 सालनि जी मोहम्मद मुस्तफ़ा सां निकाह करायईं 9 साल थिया त अम्मा आशा मदीने जे मीर जे नुबूअत जे बिस्तरे ते दोस्तो घर वारनि जा बि हक़ अथव चवंदा आहिनि नंढे हूंदे माउ न मरे ऐं कुरारो थिए त ज़ाल न मरे तंहिंजे करे ज़ालनि जो बि क़दुरु कयो जिन जी अबो अम्मा जेरी आहे उन्हनि जी बि इज़त कयो क़दुरु कयो रब राज़ी थी वेंदो अल्लाह साईं खां दुआ आहे मां दुआ थो कयां अल्लाह ताला हिन मदरसे खे ता क़यामत आबाद फरमाए अल्लाह ताला साईं कारी अब्दुल वहाब साहब जी महिनतूं क़बूल फरमाए साईं कारी अब्दुल वहाब साहब जो मौली साहब जेको भाउ हूंदो अब्दुल वाहिद साईं ॾाढो भलो हूंदो त मां ईंदो मूंखे चवंदो वेही घर वेंदो पोइ चवंदो ख़ारकूं खणी अचां खा वरी कॾहिं कॾहिं चवंदो माखी खा उहो बि ॾाढो भलो आलिम वॾो बुज़ुर्ग हो सालिह शख़्स हुयो अल्लाह ताला उनजे दरजात खे बि बुलंद फरमाए अल्लाह ताला साईं जी आरीअ खे बि जन्नत में चाहियूं था फरमाए असां दुआ था कयूं त साईं जो हिकिड़ो भाउ आहे मुंहिंजे नाले भाई अब्दुल जब्बार अल्लाह उनखे सिहत ॾे कामिल आजिल मुस्तमिर हिन मदरसे खे अल्लाह आबाद फरमाए अल्लाह ताला हिन जी पाण में मोहब्बत ऐं एको नसीब फरमाए या अल्लाह हिन मदरसे खे आबाद फरमाए या अल्लाह कारी साहब जी घरवारीअ खे जन्नत में चाहियूं था फरमाए कारी खलीलुर्रहमान जी अमल खे या अल्लाह दरजात बुलंद फरमाए मौलाना अब्दुल वहाब साहब जे दरजात खे बुलंद फरमाए या अल्लाह तूं सभिनी बीमारनि खे शफ़ा ॾे साईं कारी अब्दुल वहाब साहब खे शफ़ा ॾे असांजे बिरादर अज़ीज़ अब्दुल जब्बार साहब खे बि सिहत कामिल आजिल मुस्तमिर फरमाए मूंखे बि सिहत ॾे जेके तुंहिंजा ॿार आया आहिनि केतिरा ओ ॾिसो वीचारा आया आहिनि सभिनी खे अल्लाह तूं सिहत ॾे कामिल आजिल मुस्तमिर सभिनी जे या अल्लाह जेकी बि दिलि जूं उमेदूं आहिनि पूरियूं फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या क़ाज़िल हाजात या मुजीबद दाअवात या राफ़िअद दरजात या हल मुश्किलात या शाफ़िल मराद व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम व बिरहमतिक अस्तगीथ सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि व सल्लल्लाहु अलैहि